अस्सलाम वालेकुम दोस्तों। बेरहम बेतरस जन के धाड़ेल तो छा पर इंसान भी नथो चई सघिजे। इहो पक पुलिस जो ई ॾिनल आहे ऐं थमियल पके ते आहे। इन जे करे दोस्तों धाड़ेलनि ऐं पुलिस में को एॾो वॾो फ़र्क़ु न आहे। पुलिस बि धाड़ेल आहे छो त अहिड़ियूं कई कारवायूं पहिरियां बि सिंध पुलिस करे चुकी आहे। हरू भरू पोस्टुनि ऐं वीडियोज़ में मुंहिंजो नालो न खंयो वञे, असांजी बि दिलि आज़ारे छॾी। मुंहिंजा प्यारा दोस्तों, नंबर पहिरियों अगवा करण तो ई गुनाह आहे। नंबर ॿियो वीडियो ठाहे उन ते तशद्दुद करणु डबल गुनाह आहे। नंबर टियों रहंदो मासूम खे अगवा करण तो अञा टीण ते गुनाह आहे। अगवाकारनि खे मां हथ जोड़े अर्ज़ु कयां थो त भले कहिड़ी बि ज़ात जा आहियो, महिरबानी करे मासूम जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। मां बिना कंहिं दुश्मनी जे चवां थो, वीडियो मां मालूम थिए थो पके ते कंहिं कमरे में बांधी बणियल आहे, जेको खणायो बि ख़ुदि पाण पुलिस आहे। छो त कचे जा माण्हू मासूम खे रसनि सां कोन ॿधनि कोन हा, सिर्फ़ु नज़र बंदी कनि हा, सिर्फ़ु नंढड़े ते नज़र रखनि हा त जीअं सिर्फ़ु हलियो न वञे। मां ईअं नथो चवां त कचे जा माण्हू तबलीग जमायत जा आहिनि या सफ़ा के रहमदिल इंसान आहिनि। इहे वारदातूं थियनि थियूं, मां वरंदी कोन थो ॾियां कंहिंजी, पर जे कचे जा माण्हू खणनि बि हा त नंढड़े खे रसनि सां कोन ॿधनि हा। ऐं कचे झंग ॿेले में छोकिरो बि माण्हुनि खे छॾे कोन वञे हा, छो त झंग में बलाउनि खां डिॼे हा। पर हे को कमरे में ॿधल आहे ऐं पके जा ॾोहारी आहिनि जेके डिॼनि था त जेकॾहिं छोकिरे खे असां खोलियोसीं त कमरे मां हलियो वेंदो। कंध कोट जूं गैंगूं पुलिस खां या आम माण्हुनि खां ॻुझियूं न आहिनि। घोटकी रौती कचे में नंढड़ो बिल्कुलु न आहे। मां वरी बि सभिनी क़ौमनि खे सिर्फ़ु अर्ज़ु ई करे सघां थो त ॿेली मरणो सभिनी खे आहे। केर बि कुझु ॾोकड़ पैसा क़बर में कोन खणी वेंदो। महिरबानी करे नंढड़े मासूम जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। मज़लूम अवाम जो तर्जुमान फ़क़ीर सनाउल्लाह शर, रौती कचो, ज़िलो घोटकी।